मातली के PS 70 ते मरहूम बशीर अहमद हालेपोट जी वफ़ात खां पोइ ख़ाली थियल सीट ते 5 उम्मीदवार लथल। असां सां लाइन ते मौजूद है अली गुलाम हैदरी। जी अली गुलाम हैदरी, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल ॿुधाईंदो हलां। मातली जे PS 70 ते मरहूम बशीर अहमद हालेपोट जी वफ़ात खां पोइ ख़ाली थियल सीट ते 5 उम्मीदवार लथल, जंहिंमें MW जे वहादत मुस्लिमीन जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी अल्लामा बाक़िर अब्बास ज़ैदी जी क़यादत में ॿियारियल उम्मीदवार असद अब्बास लिगारी सां गॾु निकितल गाॾियुनि जी वॾी तादाद ऐं हज़ारे माण्हुनि जी सूरत में मातली, हाजी सावण, फलकारा, गुलाम बिगारी, नऊं दुम्बालो मां थींदे पिणु ग़ुलाम अली प्रेस क्लब पहुती, जिते मरकज़ी जनरल सेक्रेटरी अल्लामा बाक़िर अब्बास ज़ैदी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त वहादत मुस्लिमीन ग़रीब ऐं मिस्कीननि जो आवाज़ आहे। इंशाअल्लाह अवाम 20 तारीख़ ते इंतख़ाबी निशान खेमे ते ठप्पो हणी साबित कंदी। जी वॾी महिरबानी अली गुलाम हैदरी तफ़सील खां आगाह करण जे लाइ। मज़लूम मारवड़नि जे हक़नि जो आवाज़ पहुचाए आला ऐवाननि ताईं। ॾिसंदा रहो